अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु बेहतरीन अपडेट तव्हांजे नाम कंदासीं तकरार ड्रामे के बारे में। ख़ास करे ही अपडेट दोस्तों तव्हांजे कम जी आहे। कुछ बेहतरीन अदाकारनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ख़ासि करे तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जे अपडेट भी आहे। कुछ अहम ॻाल्हियूं आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त में। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट कजो त पहिरीं ॻाल्हि जेको आहे सजावल ख़ान तव्हां 2-3 महीननि खां वठी तव्हां ॾिठो हूंदो त साॻियो वॻो पातल अथसि। इहो मटे ई कान थो। इहो तव्हां नोट कयो आहे अलाए न, या बजट इन्हनि खे घटि मिले थो, इहो बि थी सघे थो। सजावल ख़ान छाजे करे हिकिड़ो ई हाइड्रो वॻो पातियो वेठो आहे त नवाब ख़ान ऐं जेको आहे ॿिया अदाकार मटींदा रहनि था, लेकिन सजावल नथो मटे आहे। बहरहाल इहा हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि पॉइंट नोट करायो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अचण वारी किस्त में नवाब ख़ान भावल खां वॾा वॾा कम वठंदो दोस्तों, उन खे हाणे इस्तेमालु कंदो सुठे नमूने सां पुलिस में भी। ऐं मूसा मीर के ख़िलाफ़ वरी बाहि ॿारींदो। ऐं मूसा ऐं मीर जेको आहे हाणे दोस्तों दरिया ख़ान भी फासी चुका आहिनि। जेको खून मीर कयो आहे उहो हाणे इन्हनि जे घाटे में आहे। ऐं भावल भी हाणे नवाब ख़ान जे हथां भरपूर इस्तेमालु थींदो। ऐं तव्हांखे दोस्तों मां इहो ॿुधाईंदो हलां त हाणे ड्रामो मज़ो भी कंदो। हाणे 2 ग्रुप थी चुका आहिनि। हाणे जेको आहे सजावल ऐं शेर अली जो अलॻि जहिड़ो हलंदो रहंदो, ऐं नवाब ख़ान ऐं मीर वारा ही अलॻि विरदा रहंदा पाण में। मूसा वारा ऐं भावल भी वरी उन ग्रुप में शामिल आहे। हाणे तव्हां इहा परेशानी हूंदी त जेको आहे वक़्त जो छा थींदो, उहो कहिड़ी किस्त में आज़ादु थींदो या न थींदो, इहो भी दोस्तों मां तव्हांखे ॿी अपडेट में ॿुधायां थो। ही वीडियो वरी डिघो थी वेंदो, इन जे करे ॿी वीडियो अपडेट अचण वारी आहे मुंहिंजी थोरी देरि खां पोइ। उन में तव्हांखे उन जी तफ़सील ॾींदुसि। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।